अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर ड्रामे जी अचण वारी केसि 13 में छा थींदो या पहिरियां छा थी चुको आहे। पापनगर ड्रामे में सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जो टाइम नथा वधीक वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों रईसबाला आज ख़ान जेको आहे त हिन वक़्तु होश पंहिंजा विञाए वेठो आहे। रईसबाला आज ख़ान राबेल जे ॻोल्हा में लॻो पियो आहे। राबेल जेको आहे त ॿाहिरि नाहे निकिती ऐं राबेल पंहिंजे घर में वेठी आहे। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार बि हुनजे ॻोल्हा में लॻो पियो आहे। पर दोस्तों मल्हार खे रईसबाला आज ख़ान खे राबेल हथु न आई। जा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल हिन वक़्तु पंहिंजे घर में आहे, ॿाहिरि न पई निकिरे। रईसबाला आज ख़ान जे ख़ौफ़ खां रईसबाला आज ख़ान उनखे धमकियूं ॾेई चुको आहे, अगवा करण जूं, मारण जूं। उनजे करे राबेल जेको आहे त घरों नथी निकिरे। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईसबाला आज ख़ान ऐं मल्हार ऐं शेरदिल इहे पाण में विढ़ंदा, जंहिंमें रईसबाला आज ख़ान ज़ख़्मी थींदो ऐं रोशन बि ज़ख़्मी थींदो। दोस्तों उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।